अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोंडा रिपोर्ट सदाम हुसैन सोमरो। यूनियन काउंसिल सोंडा जे रहवासियुनि जो एहतजाज। यूनियन काउंसिल सोंडा जे ॻोठ उम्मीद अली सोमरो में वर्ल्ड बैंक तरफ़ां ठहंदड़ स्कूल जी बिल्डिंग में करप्शन जो इंकशाफ। मक़ामी मज़दूरनि मुताबिक़ त गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां स्कूल जो कमु रोलण जो शिकार आहे। बिल्डिंग में इस्तेमाल थींदड़ सीमेंट एक्सपायर आहे, जंहिंजी इस्तेमाल सां बिल्डिंग खे नुक़सान थी रहियो आहे। मज़दूर इंसाफ़ अॻियां आंदाईंदे चयो आहे त असां जॾहिं सवाल कयूं था त हीउ नकारा मटीरियल छो इस्तेमालु कयो पियो वञे त असांखे कम जो जवाबु ॾिनो वियो त तव्हां कम ते न अचो, असां पंहिंजा माण्हू रखंदासीं। मज़दूरनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी मज़दूरी रोकी वई आहे, असांखे असांजी मज़दूरी जा पैसा बि नथा ॾिना वञनि, जंहिं सबबु असांजा बचा बुकूं काटण ते मजबूर आहिनि। ठेकेदार लापता। मुंशी चवनि था त असां ॿधल न आहियूं। समाजी वर्कर ऐं सियाफ़ी सदाम हुसैन सोमरो हिननि जे इंचार्ज CM मुख़्तियार सां राब्तो करण ते साहब कावड़ जो इज़हार। दावा ॾिना त मूं वटि पैसा न आहिनि। हिननि मज़दूरनि खे मां नथो सुञाणा। हिकु ॿिए ठेकेदार सां राब्तो पिणु कयो, जंहिं चयो त उहो कमु मूं वटि नाहे। मतिलबु त सभु हिकु कड़ीअ जा आहिनि ऐं करप्शन भाङे भाईवार आहिनि। असां मुतालबो कयूं था अहिड़नि करप्ट ठेकेदारनि ऐं इंचार्जनि ख़िलाफ़ु क़ानूनी क़दम खणी मज़दूरनि सां इंसाफ़ कयो वञे।